अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवा है मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त जो खबरों। नाज़रीन, उसड़ी बरसात शहरी थाने जी हद खतर स्टेशन पुनियारी रोड दर्स पेट्रोल पंप वट गोड़ सुलेमान दर्स जे हुसैन दर्स मोहम्मद दर्स फकीर दर्स नवाज दर्स जुल्फकार दर्स समेत 5 घरन के ओचितो बाहि लगी वई। बासबब 5 घरन जो अलग तलह समेत सड़ी राख थी वियो। घरन में मौजूद 80 मण कणक पुण सड़ी वई। घरन में मौजूद 30,000 रोक रकम भी सड़ी वई। सिंध ऑनलाइन टीवी हुसड़ी जे रिपोर्टर मुख्तियार मको जी खबर मूजिब ताज़ो 3 महीना अॻु अरबाब दर्स जी शादी थी हुई। बाहि लॻण सबब संदसि शादी जे ॾाज जो सॼो सामान पुण सड़ी वियो। बे पासे मोहम्मद दर्स ऐं फकीर दर्स जी न्याणी जी शादी जी तैयारी हली रही हुई, जिन जी कुछ ॾींहं अंदर शादी थियणी हुई। संदन शादीअ लाइ वरितल सामान रोक 3 लाख रुपया सड़ी राख थी विया। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि ते ज़ाब्तो आंदो। कैंची मोरी पुलिस चौकी जे जवाननि बाहि विसाइण में अहम किरदार अदा कयो। मुतासिरनि सिंध हुकूमत इलाइक़े जे चूंडियल नुमाइंदनि ऐं वस वारनि खे मदद जी अपील कई आहे। वधीक ख़बरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।